नेशनल ग्रिड में ख़राबी सबब कराची समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जो वॾो ब्रेकडाउन थी वियो। ज़रियनि मूजिब कैंप एटमी प्लांट जे बिजली बे सिस्टम मां निकिरी वई आहे ऐं मुल्तान खां लोअर पंजाब जी बिजली बे सिस्टम मां निकिरी वई आहे। नेशनल ग्रिड में ख़राबी सबब 6000 मेगावाट बिजली सिस्टम मां निकिरी वई आहे। उन जी बहाली लाइ ऑपरेशन जारी आहे। वापडा जे एग्जीक्यूटिव इंजीनियर मूजिब ब्रेकडाउन सबब सॼी सिंध में बिजली जी फरहामी मुअतल आहे, जॾहिं त मुल्तान शहर जे अक्सर इलाइक़नि में बि बिजली बंद आहे। इन खां अलावा बलूचिस्तान जे अक्सर ज़िलनि में बिजली जी फरहामी बि मुअतल आहे ऐं 28 ज़िला बिजली खां महरूम आहिनि। केस्को अमलदारनि मूजिब ब्रेकडाउन सबब 220 केवी जे 3 ज़रियनि खां बलूचिस्तान खे बिजली जी फरहामी मुतासिर थी आहे। वापडा ज़रियनि मूजिब गुड्डू थर्मल पावर हाउस में बि फनी ख़राबी पैदा थी आहे, जंहिं सबब 832 मेगावाट बिजली पैदा कंदड़ 6 यूनिट ट्रिप थी विया, जंहिं सबब गुड्डू थर्मल पावर हाउस मां कश्मीर, सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब खे बिजली जी फरहामी मुअतल थी वई आहे। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त बिजली जी ख़राबी जी पूरी संजीदगी सां जांच करे रहिया आहियूं ऐं जल्द खां जल्द बिजली जे निज़ाम खे मुकमल तौर ते बहाल कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।